शागिर्द अॻवान शहीद नज़ीर अब्बासी जो ॾींहुं आहे ऐं शहीद नज़ीर अब्बासी जे बारे में कुझु दोस्तनि खे या आवाम खे या माण्हुनि खे कुझु ॿुधाइणु खपे। सो शहीद नज़ीर अब्बासी असांजो तमामु हिकिड़ो सूर्य शागिर्द अॻवान हो। उहो ॾाढो होशियारु हो, ॾाढो ख़ूबसूरत हो, तमामु ज़हीन हो। उन जी सियासी जदोजहद हुई। सियासी जदोजहद ही हुई त मुल्क जा माण्हू, सिंध जा माण्हू, बलूचिस्तान जा माण्हू, सराइकी माण्हू, पंजाब जा माण्हू, KPK जा माण्हू, जंहिंखे उन दौर में सरहद चयो हूंदो, उहे पाण में गॾु थियनि। कहिड़नि मसइलनि ते गॾु थियनि? उन्हनि जा जेके ॿरंदड़ मसइला आहिनि उन्हनि ते गॾु थियनि ऐं पंहिंजे ॿरंदड़ मसइलनि खे हल करण लाइ पाण में गॾु थियनि। ॿरंदड़ मसइला ऐं सियासी समाजी मसइला उन्हनि ते पाण में ॿधी कनि ऐं गॾु थियनि। हाणे उन जदोजहद में हू रुॻो उन जदोजहद इहा हुई त माण्हुनि खे गॾु करण जो सबक़ु ॾिजे, ॿधी करण जो सबक़ु ॾिजे। हुन को लठ बाठो हथ में कोन खयों, न को जांबो खईं, न का बंदूक खईं, न कुझु बि कोन खईं। हुन हथ में किताबु हूंदो हो, कलम हूंदो हो। हू पंहिंजे तक़रीर, पंहिंजे तहरीर ऐं पंहिंजे इल्मु ऐं अक़ुल सां माण्हुनि खे इहो सम्झाईंदो हो त भई पाण में ॿधी कयो ऐं ख़ासि करे शागिर्दनि खे। छो त हू हुनजी जेका जदोजहद हुई उन जी शुरूआति उन दौर जे मारोड़ा स्टूडेंट्स फेडरेशन सां थी। हुन नंढी ॼमार में हू उनजो मेंबर थियो हो, पलक सरगर्म कारकुन थियो हो ऐं पोइ जेल में वियो। हुनखे गिरफ़्तार कयो वियो। जेल में गिरफ़्तारी खां पोइ उते हिन जा तालुकात थिया पाकिस्तान जी मज़दूर तबिके जी इनकलाबी पार्टी, पोरे तबिके जी इनकलाबी पार्टी, तमामु वॾी पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान ऐं सिंध हारी कमेटी, कामेड हैदर बख्श जतोई वारी सिंध हारी कमेटी जे कुझु गिरफ़्तार थियल अॻुवाणनि जी माण्हुनि सां जेल में मुलाक़ात थी ऐं उते हिन जी जेका आहे सो सियासी वाट मारोड़ा खां फिरी आई। पोइ हुन सिंध हारी कमेटी ऐं कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान में थी ऐं उन में ई शामिलु थियो ऐं उन खां पोइ हू जेल मां ॿाहिरि निकिरण खां पोइ हुन उन दौर जे शागिर्द सियासत में तमामु वॾो हिसो, छो त ही नौजवान माण्हू हो। 27-28 सालनि जी उमिरि में ही डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन DSF, डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ पाकिस्तान, डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन जो अॻुवाण थियो ऐं उन माण्हुनि में कमु कयो, शागिर्दनि में कमु कयो, मज़दूरनि में कमु कयो, हारनि में कमु कयो ऐं हिन जो को बि कसूरु अहिड़ो कोन हो जो हुनखे ईअं तशदुद करे मारियो वञे। सिंध में तमामु घणा माण्हू आहिनि जेके मज़दूरनि खे इहो सबक़ु ॾींदा आहिनि, उनखे सलाह ॾींदा आहिनि त पाण में ॿधी कयो। इहो ॿधी करण जो सबक़ु ॾियण को ॾोह कोन्हे, को क्राइम कोन्हे। मां वकील आहियां, उहो ख़बर आहे त माण्हुनि खे सियासी तौर ते पाण में गॾाइणु, पाण में ॿधी करण जो सबक़ु ॾियणु त बाबा पाण में ॿधी कयो, पंहिंजा मसइला ॿधी ज़रिए हल कयो, गॾु थियो, यूनिटी पैदा कयो। हाणे यूनिटी जे बारे में त सॼी दुनिया मुतफ़िक़ आहे त माण्हू गॾु हूंदा त मसइला हल थींदा। तंहिंजे करे हिन खे गिरफ़्तार कयो वियो, वरी ॿीहर गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार करण खां पोइ हिन खे गुम कयो वियो। गुम थियण खां पोइ 9 अगस्त 1980 ते हिन जो तशदुद थियल लाश मिलियो ऐं सॼी सिंध, पाकिस्तान ऐं दुनिया में तमामु ॾुख जी लहर छाइजी हुई। ऐं सचपचु मां उन ज़माने में मां बि नौजवान हुउसि ऐं नंढी उमिरि हुउसि, पर मां जीअं त हिनखे सुञाणंदो हुउसि ऐं मूंखे बि ॾाढो ॾुखु थियो ऐं मूंखे ॾुखु थियो, असांजे घर वारनि खे ॾुखु थियो ऐं उनजी फैमिली वारनि, उनजे ख़ानदान वारनि उन दौर में ब्रिगेडियर इम्तियाज़ ते इहो इल्ज़ाम हयो त उन इन ते तशदुद करे उनखे मारायो आहे या मारियो आहे। पोइ हलंदे हलंदे देरि सां कुझु वक़्त खां पोइ उन ब्रिगेडियर इम्तियाज़ ख़ुदि जे प्रोग्राम में तस्लीम कयो था, इहो असांजी कस्टडी में, असांजे हवालात में ई उहो मारिजी वियो। सो नज़ीर अब्बासी असांजो बहादुर ऐं सुहिणो सेबतो ऐं सचार, यानी हू आवाम सां ऐं शागिर्दनि सां, मज़दूरनि सां ॾाढो सचार ऐं वफ़ादार माण्हू ऐं ज़हीन ऐं कचहरी जो कोॾियो ऐं माण्हुनि खे हर वक़्तु इहो सबक़ु ॾींदो हो त पाण में ॿधी कयूं। हाणे असां वटि ॿधी जी ॻाल्हि करणु बि माना इहो गुनाह लेखियो थो वञे त पोइ इहे असां कीअं जी सघंदासीं। माण्हू पाण में ख़ुशि हुजनि, गॾु हुजनि,
ॿधी कनि, हिक ॿिए सां उथनि वेहनि ऐं मसइलनि ते ॻाल्हाइनि। त नज़ीर अब्बासी जो सिर्फ़ु इहो ई गुनाह हो जेको असांजे हुकुमरान तबिक़नि खे पसंदि न आयो ऐं हुनखे बेदर्दी सां क़तलु करे ऐं हुनजो लाश उछलायो वियो। सो दोस्तो अॼु जो बंदी हाणे हिन जी सियासी सरगर्मी कहिड़ी हुई त दुनिया जा मज़लूम ऐं मज़लूम क़ौमूं पाण में मुतहद थियो, ॿधी करियो, जेको बालशेक पार्टी रही हिन जी ख़्वाहिश हुई त सिंध जा माण्हू, पंजाब जा माण्हू, बलूचिस्तान जा माण्हू, सरहद जा माण्हू जेके ख़ैबर पख्तूनख्वा चयो थो वञे, उहे माण्हू पंहिंजे मसइलनि जे हल लाइ पाण में गॾु थियनि। हाणे पाण में ॿधी कनि, माण्हू जेकॾहिं पाण में ॿधी कनि ऐं ख़ुशि हुजनि त इहो हिकिड़ो सुठो अमल आहे। माण्हू पाण में विढ़ियल हुजनि इहो सुठो अमल कोन्हे को, माण्हू गॾु हुजनि, मुतहद हुजनि। इन नुक़्ते ते त असांजा मसइला जेके आहिनि उहे ॿधी करण सां हल थींदा। हीउ शागिर्द तनज़ीमनि में कमु कंदो हो, हीउ डेमोक्रेटिक स्टूडेंट फेडरेशन जो अॻुवाण हो, DSF जो अॻुवाण हो, DSF ऐं प्लस ॿियूं तनज़ीमूं, उन्हनि जो पाण में किन किन पॉइंटनि ते इतिहाद हूंदो हो ऐं हीउ उन में कमु कंदो हो। हीअ इन जी सियासी जेका शुरूआति हुई उहा पहिरीं मारोड़ा स्टूडेंट फेडरेशन मां थी, जेको हिन नंढी उमिरि खां वठी हिन उन में कमु कयो, छो त हीउ बाशोर माण्हू हो ऐं उन में कमु कंदे पोइ हीउ जेल में वियो। जेल में वञण खां पोइ शहीद नज़ीर अब्बासी जो उते तालुक़ु थियो या ॼाण सुञाण थी सिंध हारी कमेटी, कामरेड हैदर बजतोई जी सिंध हारी कमेटी जे कुझु अॻुवाणनि ऐं पाकिस्तान जे वॾी पोरियत इनकलाबी पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे माण्हुनि सां, उन्हनि जे अॻुवाणनि सां, जंहिंमें जाम साकी हो, प्रोफेसर जमाल नकवी हो, इन्हनि सां मुलाक़ातूं थियूं। पोइ हीउ उन तनज़ीम में शामिलु थियो ऐं उन जे शागिर्द विंग में कमु करणु लॻो। हाणे कमु हिन जो त इहो हो त भई माण्हू पाण में पंहिंजा विछा विसारनि, अख़्तिलाफ़ विसारनि, पाण में भाईचारो कनि ऐं हीउ सियासी जदोजहद करण लाइ पाण में ॿधी कनि। हाणे सियासी जदोजहद छा लाइ हुई? मसइलनि लाइ हुई। पर असांजे उन वक़्त जी जेका सरकार हुई, ॾाढी सरकार हुई, उनखे इहा ॻाल्हि पसंदि कान आई त उन पार्टी जा उन जे दोस्तनि जा खोड़ सारा माण्हू गिरफ़्तार कया विया ऐं हूअं त सॼे पाकिस्तान जे समूरनि सियासी पार्टियूं जिन मार्शला जी मुखालफ़त कई, उन्हनि जा सभु अॻुवाण जेलनि में हुआ। सिंध में त सभु जेलनि में हुआ अॻुवाण जेके हुया। उन खां पोइ ॿिया वाक़िया करायूं, ठोड़ी फाटक जो वाक़ियो थियो, ॿिया वाक़िया थिया, बेगुनाह शागिर्दनि खे क़त्लु कयो वियो। त हाणे हिन जो बि 9 अगस्त 1980 ते जेको हिन जो लाश मिलियो ऐं उन ते तशदुद जा निशान हुया। हाणे इन खे शागिर्दनि खे जेको उन दौर में मतिलबु पंहिंजे यूनिवर्सिटी में पढ़ण बि कोन ॾिनो वेंदो हो। यूनिवर्सिटी उन्हनि पंहिंजे कब्ज़े में करे छॾियूं, छो त शागिर्द ई शऊर ॾींदड़ आहिनि। शागिर्द जे हथां शऊर मिले थो। शागिर्द पढ़नि था, प्रोफेसरनि खां पढ़नि था, सियासी उस्तादनि खां पढ़नि था ऐं पोइ उन्हनि पंहिंजे सियासी इनकलाबी जदोजहद करण लाइ माण्हू खे ॿधी करण जो सबक़ु थिए ॾिनो। का बि अहिड़ी हुन न को हथियार खयों, न पवार खयों, हुन को बि अहिड़ो ग़लति नारो बि कोन कयो। हुनजो नारो हो त ॿधी करियो, जेको बर्दाश्त न कयो वियो। ऐं असांजो उन दौर जो महबूब स्टूडेंट लीडर हो, शागिर्द अॻुवाण ऐं तबियत जो बि तमामु भलो, नंढी उमिरि जो नौजवान, 27-28 साल खां उमिरि कान्हे का, उहो ऐं ज़हीन माण्हू हो, तक़रीर जो, तहरीर जो, कचहरी जो कोॾियो ऐं तमामु ज़हीन माण्हू हो, ॾाहो इनकलाबी इल्म ऐं फ़लसफ़े ते तमामु सुठो ॻाल्हाईंदो हो ऐं उहो असांजो बेखूंदो थी मरी वियो। हाणे उनजे मारिजी वञण खां पोइ या उनजे शहीद थियण खां पोइ, उनजे क़त्लु थियण खां पोइ केस जी सूरत हाल कहिड़ी? ऐं वकील आहियां तंहिं करे केस जी ॻाल्हि कंदुसि, कुझु बि कोन थियो, कंहिंखे कुझु कोन थींदो आहे। माण्हू मोह मन ख़तमु। असांजे सियासी माण्हुनि जो ईअं क़त्लु थिए थो, याने हू माण्हुनि खे तरग़ीब ॾिए थो, माण्हुनि खे ॾस ॾिए थो त पाण में ॿधी करियो। शागिर्द ॿधी कंदा त उन्हनि जा मसइला हल थींदा, हारी ॿधी कंदा त उन्हनि जा मसइला हल थींदा, मज़दूर ॿधी कंदा, महिनतकश ॿधी कंदा, पोरियत माण्हू ॿधी कंदा त उन्हनि जा मसइला हल थींदा। हाणे इहो गुनाह उन्हनि उन दौर में चयो त इहो गुनाह आहे, इहो क्राइम आहे। सॼी दुनिया में अलाए छा मां छा पियो थिए, माण्हू हारी तनज़ीमूं, शागिर्द तनज़ीमूं वॾा मुज़ाहरा कनि थियूं, वॾा जलसा कनि थियूं, उते कुझु कोन थो थिए। हिते असां वटि इहो। सो अॼु असांजी जेका वीडियो आहे उहा शहीद नज़ीर अब्बासी
यादि में एतिरो ई चवंदुसि त हू बहादुर अॻवान हो, ॾाढो ज़हीर हो ऐं महबूब सिफ़त माण्हू। उन सां जेके बि माण्हू जन बि ॾिठो, जन जेके बि मिलिया उहे उनजी अॼु ताईं नेकी कनि था, को बि उनजी ॿी का ॻाल्हि नथो करे। सभई माण्हू उनजे बारे में सुठो तासुरु ॾियनि था। त उहो असांजे सियासी जदोजहद जे काफ़िले जो सरवाण हो, जॾहिं त हू नंढी उमिरि जो माण्हू, पर हू तमामु आला गुणनि जो नौजवान माण्हू हो। ऐं असां आऊं तव्हांखे इहो ॿुधायां त शागिर्द सियासत में नज़ीर अब्बासी जो जेको किरदारु आहे उहो सदियुनि ताईं यादि रखियो वेंदो। दोस्तो, मुंहिंजी अॼु जी वीडियो में बसि एतिरो ई आहे। जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त इनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।